8 जुलाई ते यानी हिकिड़ो नोटिफिकेशन जारी थियो आहे। जे नोटिफिकेशन में इहो ॼाणायो वियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत हसास इदारे खे क़ौमी सलामती जे मफ़ाद में शेयरिन जा फ़ोन कॉल ऐं मैसेज जेके आहिनि उहे इंटरसेप्ट करण या रिकॉर्ड करण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। उनखां पोइ समूरे मुल्क में उन नोटिफिकेशन ते बहस हले पियो। हुकूमती जेके वज़ीर आहिनि उहे उनजे हक़ में दलील ॾींदे नज़र अचनि पिया था, जॾहिं त ॿिए पासे मुख़ालिफ़ धुर हुजे या इंसानी हक़नि जे लाइ जेके कमु कंदड़ मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आहिनि उहे अहिड़े नोटिफिकेशन जी मुखालफ़त करे रहियूं आहिनि ऐं उन्हनि जो इहो ख़्यालु आहे जेको आइन जो आर्टिकल आहे 14 जंहिं तहत शहरियुनि जी प्राइवेसी जो शहरियुनि खे जेको हक़ हासिलु आहे उन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके आइनी ऐं क़ानूनी माहिर जेके उन नोटिफिकेशन जे ख़िलाफ़ आहिनि उहे दलील ॾियनि पिया था त फ्री ट्रायल एक्ट में बि कंहिं बि जेका शहरी आहे उनजी सर्वेलेंस जे लाइ या उनजो फ़ोन कॉल जी रिकॉर्डिंग जे लाइ अदालत खां जेको आहे सो इजाज़त वरिती वेंदी आहे ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में ईअं ई थींदो आहे। इहो न थियणु खपे। सो पाकिस्तान जो आइन शहरियुनि खे जेको आहे सो इजाज़त ॾिए थो, हीउ उनजे ख़िलाफ़ु आहे या इंसानी हक़नि जे हवाले सां इहो बयानु जारी थियो आहे त उन ते हिकिड़ो धाड़ो आहे। इहो हिकिड़ो मौक़िफ़ आहे। ॿियो मौक़िफ़ जेको अचे पियो, जीअं मूं तव्हांखे चयो त हुकूमती धुर में वेठल जेके मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी वज़ीर आहिनि, आज़म नज़ीर तारड़ साहब हुजनि या जेके दिफ़ा वारा वज़ीर आहिनि ख़्वाजा आसिफ़ साहब, उहे ॿुधाइनि पिया था त दुनिया जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में इहो थींदो आहे या का नई ॻाल्हि त कोन्हे ऐं गॾोगॾु उन्हनि जो इहो बि चवणु आहे त बर्तानिया में ईअं थींदो आहे, अमरीका में ईअं थींदो आहे, क़ौमी सलामती जे नाले ते इहो सभु कुझु थींदो रहियो आहे। ऐं आज़म नज़ीर तारड़ साहब त एतिरे ताईं चयो आहे त बाबा असां कोई नई ॻाल्हि त कई कोन्हे। 28 साल पुराणो जेको आहे हिकिड़ो क़ानून 1996 जो मौजूदु आहे, उन तहत असां इहो नोटिफिकेशन कढियो आहे। दलील आज़म नज़ीर तारड़ जो इहो बि हो त इन जो फ़ाइदो इहो आहे जो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी जॾहिं शहादत थी या उनखां पोइ हू ॿुधाइनि पिया त लाहौर में हिकिड़ा DIG हुआ मुबीन, उन्हनि जो जॾहिं क़त्लु थियो हो त उन में बि जेका फ़ोन टैपिंग हुई उहा काफ़ी मददगार साबित थी हुई। सो बहरहाल वक़्त जा हुक्मरान आहिनि ऐं उन्हनि वटि मुख़्तलिफ़ दलील आहिनि ऐं अहिड़ो ई दलील जॾहिं ख़ान साहब बि इक़्तिदार में हूंदो हो त हू बि ॾींदो हो त रिकॉर्ड थियणु खपनि, टेलीफोन रिकॉर्ड थियणु खपे। उन्हनि खे को एतिराज़ु कोन्हे। पोइ जॾहिं मुख़्तलिफ़ फ़ोन कॉल जेके रिकॉर्डिंग मंज़र आम ते आयूं ऑडियो लीक्स, उनखां पोइ उन्हनि खे काफ़ी एतिराज़ बि थियो ज़रूरु। ऐं हाणे अॼु जेके इन जी हिमायत कनि पिया था, थी सघे वरी ईंदड़ ज़माननि में उहे इन जी मुखालफ़त कंदे नज़र अचनि, छाकाणि त उमर अयूब इहो बि ऐलान कयो आहे जेके मुखालिफ़ धुर जा अॻुवान आहिनि त उहे उनखे चैलेंज कंदा अदालत में, इन क़ानून खे इन नोटिफिकेशन खे चैलेंज कंदा। ऐं उमर अयूब जो इहो बि चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हयो आहे अहिड़ो क़िस्म जो नोटिफिकेशन जारी करे। सो बहस ज़ाहिर हले पियो त उन ते ज़रूरु असां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ मामिलो आहे कीअं, हुकूमती जेके वज़ीर दलील ॾियनि पिया था उहे सही आहिनि या जेके ॿिया माण्हू ॿियनि जी जेका राय आहे उहा केतिरी अहमियत जोगी आहे, उन ते ॻाल्हाइबो।